Audio Jungle. Audio Jungle. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां राशिद गुल कांधड़ो ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो KIT न्यूज़। नाज़रीन, अॼु असां मौजूदु आहियूं तालके सालिया पटर जे ॻोठ लाल जुड़ियो में वाक़िअ दरगाह कलमी क़ुरान ते ऐं असां उतां जे मुतवलीअ सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो उन बाबति छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त वॾे में वॾी महिरबानी KIT वारनि जी जेके अॼु हिते तशरीफ़ खणी आया आहिनि। जीअं त मुंहिंजो नालो ग़ुलाम शबीर आहे, मुंहिंजे वालिद गिरामी जो नालो फ़क़ीर मोहम्मद मरहम मिहल आहे। मां दरगाह कलमी क़ुरान जो मुतवली आहियां। अल्हम्दुलिल्लाह फ़क़ीर मरहम मिहल खे 5 पुट आहिनि, मां 3 नंबर पुट आहियां। फ़क़ीर मरहम मिहल खां अॻु में दरगाह जंहिंजे हवाले ई हुई उहो बाबा साईं जो वॾो भाउ मरहूम मोहम्मद इक़बाल हुयो। मां दरगाह जे बारे में कुझु तव्हांखे ॿुधाईंदुमि त असल हे कलमी क़ुरान किथे लथो, कीअं आयो। जीअं त पहिरियां कलमी क़ुरान कंहिं जेको आहे सो रिणपट जो इलाइक़ो हुयो, उते कोई वाढो कमु पियो करे, उहो ज़ात जो सूमरो हुया, कोई ॿियो हुयो, उहो कमु करे पियो। त जीअं उहो हेठां कमु पियो करे त दरख़्त जे मथां आवाज़ु थियो, हुन सम्झो कोई पखी आहे, इन हवाले सां उहो उन वण ते चढ़ी वियो। ॾिठईं त सुभान अल्लाह गिलाफ़ में विढ़ियल क़ुरान शरीफ़ आहे। क़ुरान शरीफ़ खणी हेठि लही आयो। 2-3 ॾींहं गुज़रिया, उन खां बाद में कोई माशाअल्लाह दौरो, वॾी पुराणी ॻाल्हि आहे। जीअं माशाअल्लाह दौरो त हे लॾींदा वञनि पिया, त उन खां बाद में हिन मुंहिंजे ॾाॾे मरहूम लाणी फ़क़ीर खे हिन घुरायो ऐं चयईं त मां हितां लॾी वञा थो ऐं हीअ क़ुरान शरीफ़ तुंहिंजे हवाले कयां थो। उन खां बाद में ॾाॾा साईं हुनखे कुझु मिठाई ॾेई करे उहो क़ुरान शरीफ़ पंहिंजे रियासत में रखियो ऐं हुनजी जेको आहे सो सेवा कंदो रहियो। जीअं त गुरबत जो जान हुयो ऐं थर जो इलाइक़ो हुयो ऐं इहो जेको वाक़ियो आयो हितां जनू जी सॾिबो आहे, उन जेको आहे सो इलाइक़े में थियो हुयो इहो वाक़ियो। पोइ उते जेको आहे सो हिकिड़ो पुराणे दौर में चौरा ठाहींदा, खिपनि जा चौरा ठाहींदा हुया। पोइ हुननि चौरे में ठाहियो, उहो चौरो ठाहे करे उन में क़ुरान शरीफ़ रखियो। उन खां बाद में वरी उन्हनि खिपनि जो कोई हिकिड़ो छन ठाहियो, छने में रखियो। अहिड़े हिसाब सां वरी उन्हनि कची कोठी ठाही, कची कोठीअ मां कोई कमिरो ठाहिनि कचो। उन खां बाद में जेको आहे सो जीअं जीअं मशहूरी थींदी वई, माण्हू ईंदा विया ऐं हिते जेको आहे सो माण्हुनि खे फैज़ मिलंदो रहियो। जेको माण्हू जेको आहे सो मन्नत ॾींदो पियो वञे, उहा रखी करे तुंहिंजा दरगाह कलमी क़ुरान जा जेके वॾा फ़क़ीर हुया उहो कमु कराईंदा पिया वञनि। होरिया वरी हिते जेको आहे सो कुबो मुबारक ठाहियो आहिनि। उन खां बाद में जीअं मशहूरी थींदी वई, माण्हू ईंदा हुया, फैज़ वठंदा हुया, कुझु बासूं ॾींदा हुया। अहिड़े हिसाब सां हिते हिन महिल माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे करम सां दरगाह लॻी पई आहे। हज़ारे माण्हू जेको आहे सो हिते फैज़ वठी था वञनि। अवां दरगाह कलमी क़ुरान जे मुतवलीअ जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। कैमरामैन नवीद मुस्तफ़ा कांधड़ो सां गॾु राशिद गुल कांधड़ो, KIT न्यूज़ कलमी क़ुरान। Audio Jungle. Audio Jungle.